अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद है तव्हां सब खुश हूंदव। कुछ नया चैनल में अव्हांखे भलीकार थो चवां। अव्हां जो पंहिंजो मुफ़लिस मुगियो। दोस्तों, तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि त कीअं फ़ोटुनि ते शेरो शाइरी लिखिबी, उन कीअं डिज़ाइन बणाइबो, उन जे बारे में उन जे तरीक़ेकार लाइ मां हीअ वीडियो तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां। दोस्तों, उम्मीद आहे त तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। उन खां पहिरियां बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों, काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त जेका डिज़ाइन आहे शेरो शाइरीअ जी, या का पोस्ट मज़ा या फ़नी का बि जेका ॻाल्हि लिखणी हूंदी आहे, जेकी का सिट पसंदि अची वेंदी आहे, को बि शेर पसंदि अची वेंदो आहे त दिलि चवंदी आहे त उनखे कंहिं तस्वीर जी शिकिल ॾेई उनखे ख़ूबसूरत बणाइजे। मगर काफ़ी दोस्तनि खे इन जी ॼाण न आहे। उन लाइ मां हीअ वीडियो खणी आयो आहियां त जीअं तव्हां उनखे ॾिसी करे तव्हां वधीक उन मां फ़ाइदो हासिलु करे सघो ऐं तव्हां पाण कुझु लिखी ठाहे डिज़ाइन बणाए सघो। दोस्तों, हलूं था वीडियो जी तरफ़। सो दोस्तों, अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको फोटेक्स बेस की आहे, इन में डिज़ाइन ठहंदी आहे। उहो तव्हांखे प्ले स्टोर ते बि ऐप मिली वेंदी। प्ले स्टोर में नथा वञणु चाहियो त पोइ मुंहिंजे डिस्क्रिप्शन में उहा लिंक मौजूदु आहे, उन में तव्हां वञी उते तव्हां डाउनलोड करे सघो था। दोस्तों, हाणे अव्हांखे मां सेखारियां थो, तव्हांखे ॿुधायां थो त डिज़ाइन कीअं ठाहिबी। अचो दोस्तों, हलूं था फोटेक्स बेस जे ऐप में अंदरि। क्लिक कयो, मूं ओपन थी चुको आहे। दोस्तों, हिते लिखियलु आहे न्यू, पाण उन में वेंदासीं। बहरहाल मां पोइ हिते वञां त जीअं तव्हांखे मां क्लिक करे ॾेखारियां त कहिड़ो आहे। हीअ टेक्स्ट आहे, उन में अवल न्यू हिते नज़र ईंदो आहे। इन टेक्स्ट में वेंदासीं, ओके कंदासीं। हाँ, उते न्यू अगरि तव्हां नई शइ लिखणु न चाहियो त उन न्यू खे दॿाइबो। हाणे पाण हिते को बि शेर लिखंदासीं। मां हिकु मिड़ी शेर लिखां थो, को बि हिकिड़ो शेर। हाँ, लिखां थो मुरुक मुंहं ते, मुरुक मुंहं ते मगर न ॼाणे को। मुरुक मुंहं ते मगर न ॼाणे को। दिल में दर्दन जो कारखानो आहे। दोस्तों, जेको आहे उहो हिन मौजूदु न आहे। पाण हिन लोगो में अंदरि वेंदासीं। हिते ॿियूं ॿोलियूं आहिनि, उन लाइ पाण हिन में अंदरि वञूं था। उते उर्दू लिखियलु आहे, उन में आ मौजूदु आहे। पाण उतां आ हिन में ऐड कंदासीं। आ ऐड कयोसीं। हाणे वरी असां वापसि साॻे लोगो में वेंदासीं ऐं असां वरी सिंधीअ ते क्लिक कंदासीं त जीअं वरी उहा अखर साॻी शिकिल में सिंधीअ में अची सघनि। दोस्तों, शेर मुकमल लिखिजी चुको आहे। मुर्क मुंहं ते मगर न ॼाणे को, दिलि में दर्दनि जो कारखानो आहे। सो पाण हाणे डन कंदासीं। हाणे पाण हिन खे फ़ॉन्ट ॾींदासीं, को बि फ़ॉन्ट ॾींदासीं। उन खां सॉरी माई मिस्टेक, उन खां अवल असां बैकग्राउंड को बि रखणु चाहियूं त उन बैकग्राउंड में असां वेंदासीं। दोस्तों, हीअ बैकग्राउंड आहे, हीअ निशान तव्हां ॾियां पियो, हिते वञिबो। हाणे हिते गैलरी में तव्हां को बैकग्राउंड अगरि तव्हां वटि मौजूदु आहे सुठो, उहो खणी सघो था। अगरि तव्हां कलर ॾेई पोइ कलर कंहिं बि रंग ते तव्हां लिखणु चाहियो था लिखी सघो था। अगरि तव्हां बैकग्राउंड हितां को बि खणो था त बि तव्हां खणी सघो था। मां हिकिड़ो इन्हनि मां खणा थो। हा दोस्तों, हीअ शेर आहे। हाणे हिन खे पाण फ़ॉन्ट ॾींदासीं। इन ओके करण शेर खे क्लिक कबो मथां खां त हीअ कुझु ऑप्शन नज़र ईंदा। दोस्तों, हाणे पाण फ़ॉन्ट ॾिसंदासीं। दोस्तों, हीअ फ़ॉन्ट मौजूदु आहे। पाण हिन फ़ॉन्ट खे क्लिक कंदासीं, हिन में अंदरि वेंदासीं। हाणे हिते डाउनलोड बि नज़र अची रहियो आहे ऐं स्टोर बि, ऐं कुझु ही ॿिया मौजूदु आहिनि जेके इन्हनि में पाण असां अंदरि डाउनलोड में वेंदासीं। डाउनलोड ते क्लिक कंदासीं। उते मुंहिंजा कुझु डाउनलोड थियल आहिनि सिंधी फ़ॉन्ट्स। तव्हां वटि अगरि न हुजनि, तव्हां मथे ऑप्शन आहे स्टोर जो, तव्हां उन खे क्लिक करे तव्हां डाउनलोड करे सघो था। दोस्तों, हिननि में मां हिकिड़ो को बि खणा थो।
फॉन्ट मां हिकिड़ो खणा थो हिन मां ऐं ओके कयुमि, मथे नज़र अची चुको आहे, एप्लाई कयूं था। दोस्तों हाणे वरी क्लिक कबो शेयर जे मथां, वरी इन लाइ असां साइज़ खे क्लिक कंदासीं। दोस्तों ही साइज़ इहा आहे जिते असां शेयर खे नंढो वॾो करे सघूं था, जीअं सेटिंग में अची सघे। दोस्तों ही सेटिंग में अची चुको आहे। मसइलो आहे फ़ॉन्ट ई थोरो मुख़्तलिफ़ कजी वियो आहे, जंहिंजी सिट पोइ जेका नंढी आहे, मथियां लफ़्ज़ वधी वञण जे करे पोइ सिट बराबरि नथी अचे। हाणे दोस्तों पाण वरी शेयर जे मथां क्लिक कंदासीं। हाणे पाण वटि ईंदो स्पेस, उन पाण स्पेस खे क्लिक कंदासीं। स्पेस खे क्लिक कयोसीं, मथां लाइन लिखियल आहे, उन लाइन खे असां अॻिते पोइते कंदासीं जिते तव्हांखे वधीक सुठो लॻे। मां थोरो जल्दबाज़ी में ठाहे रहियो आहियां, तव्हां पंहिंजो इत्मीनान आराम सां ठाहिजो त जीअं वधीक सुहिणो ठही सघे। दोस्तों हाणे इहे शेयर खे असां स्पेस ॾेई छॾियो। हाणे किथे बीहारणो आहे उहो तव्हां ते डिपेंड आहे, मां हेठि थो बीहारियांसि हिते। हाणे वरी पाण शेयर जे मथां क्लिक कंदासीं, उते नज़र ईंदो, थोरो मथे कयूं छो त हेठि फ़ॉन्ट्स खे ॾुखियाई कंदो। हाणे पाण वेंदासीं कलर में। दोस्तों ही कलर आहे, सॉरी माई मिस्टेक, कलर में वेंदासीं कि पहिरियां शेयर खे क्लिक कयूं। दोस्तों हिकु मिंट, थोरो मसइलो टिक वारो ऑप्शन हेठि अची वियो आहे। हा दोस्तों हाणे पाण शेयर ते क्लिक था कयूं। हाणे पाण वेंदासीं कलर में, तव्हां ऑप्शन ॾियां थो, हीअ टिक कयो आहे उन खे, कलर में वञिबो। पोइ उन्हनि मां असां कहिड़ो बि कलर चूज़ करे सघूं था। अगरि असां हितां कलर लाइ असां अंदरि वञूं था, सॉरी असां जेको शुरूअ में खाॿे हथ खां लिखियलु आहे RAN, इन ओके कंदासीं त हिते पाण ऑटोमेटिक इन ज़ोर ॾींदो वञिबो ईंदा। पर उन खां बाद में पिक जेका पिक जिते लिखियलु आहे PIC असां उन खे क्लिक कंदासीं त उतो असां पंहिंजी मर्ज़ीअ जो को बि कलर खणी सघूं। अंदरि वियासीं। हाणे पाण ॻाढ़े कलर खे नथा आणूं, असां नीरे कलर खे असां हिते क्लिक कंदासीं। हिते क्लिक कयोसीं, वरी असां हिते वठी वेंदासीं उन रेज़र खे, हिते हिन खे हणंदोसीं, सिलेक्ट खे हणंदासीं, ओके कयोसीं। दोस्तों ॾिसो क्लियर अची वियो, साफ़ अची वियो। हाणे असां अगरि उन खे वधीक सुहिणो बणाइण लाइ असां हिन में अंदरि वेंदासीं। हीअ लकीरूं अॻिते पोइते करण सां पहिरियां हिन जो असां कलर चेंज कंदासीं त जीअं सेम कलर न हुजे। सेम कलर हूंदो त शेयर धुंधलो थी वेंदो या का बि पोस्ट सुठी न ईंदी। कोड़ो कंदासीं जेको मैच करे, कारो था कयूं। अॻिते पोइते करणु हेठी लकीर खे करण सां तव्हां जिते अखरनि खे बीहारियो, अगरि तव्हां हेठि करणु चाहियो डबल में थी वेंदा। अगरि साॻी वापसि जाइ ते आणियो, ख़ूबसूरत बणाइण लाइ करणु चाहियो त ईअं मज़ो कंदा। इन जो अगरि पोइ कलर चेंज करणु चाहियो त तव्हां पिक में वञी, मां उनखे अछो कलर थो ॾियां, पर अछे कलर मज़ो न कयो। इन लाइ असां वरी चेक कंदासीं त कहिड़ो कलर वधीक मज़ो कंदो। दोस्तों हीअ आहे। ख़ैर भले तव्हां पंहिंजे इत्मीनान सां वधीक शेयर खे सुहिणो बणाए सघो था। इन लाइ हाणे असां वरी इन खे वधीक सुहिणे बणाइण लाइ स्टिकर ते क्लिक कंदासीं। इहा आहे स्टिकर ते क्लिक कयोसीं। वरी ॿिन्हिनि में साॻियो ई स्टोर ऐं डाउनलोड, तव्हां डाउनलोड अंदरां करे सघो था। मां बि अंदरि डाउनलोड में वञा थो, साॻी जाइ ते मां उन्हनि मां हिकिड़ो खणा थो जेके इन सुहिणे बणाइण लाइ।
दोस्तों मां हिन खे खणा थो, क्लिक थो कयां पंहिंजी साइज़ जे हिसाब सां। थोरो वॾो कंदासीं हुनखे त जीअं शेर में मज़ो करे। दोस्तों ॿाहिरां खां फ्रेम हुनखे ॾिनो आहे स्टिकर, ॿिया ई फ्रेम बि मौजूदु आहिनि। अगरि पंहिंजे फ़ोटो खे फ्रेम ॾियणु चाहियो त इहे मौजूदु आहिनि। उन्हनि मां हिकिड़े खे क्लिक थो कयां, हीअ अची वियो। अगरि मज़ो जिथे अचे तव्हांखे, जिथे वधीक सुहिणो लॻे, हीअ काफ़ी फ्रेम आहिनि, हीअ मज़ो पियो करे, हीअ सुठो थो लॻे, पाण हिन क्लिक कयोसीं। दोस्तों अगरि तव्हां स्टिकर में वञी पंहिंजी तस्वीर का बि रखणु चाहियो त अंदरि तव्हां गैलरी में वञी सघो था ऐं उन्हनि मां को बि हिकिड़ो फ़ोटो खणी सघो था। मां हिकिड़ो पंहिंजो खणा थो फ़ोटो, ऐं हिते साइज़ आहे, तव्हां जेतिरी साइज़ में करणु चाहियो, जिथे चाहियो, या ओरिजिनल में रखो तव्हांजी मर्ज़ी, 1.1 में रखो त बि सही आहे, छो त तस्वीर नंढी हूंदी त वधीक सुहिणी लॻंदी। मूं 1.1 में रखी आहे, तव्हां जेतिरी रखो। हाणे पाण सां हिनखे येस वारे निशान ते हणंदासीं, ओके था कयूं। दोस्तों हाणे हिनखे असां साइज़ में नंढो कंदासीं। अगरि तव्हांखे शाइर जो वरी नालो लिखिणो आहे त वरी तव्हां टेक्स्ट ते ओके कंदव, न्यू खे क्लिक कंदव, वरी उते तव्हां उन शाइर जो नालो लिखंदव। इहो शेर मुंहिंजो आहे, इन करे मां पंहिंजो नालो लिखी रहियो आहियां। वधीक तव्हांखे मां सम्झाए चुको आहियां त फ़ॉन्ट्स कीअं चेंज थींदा। वरी मां साॻिए वांगुरु ई फ़ॉन्ट्स चेंज थो कयां, मूंखे जेको पसंदि ईंदो। काफ़ी आहिनि, मां हिन में हिकिड़ो खणा थो। हीउ दोस्तो अची वियो, पाण हिन ते अछो कलर ॾींदासीं। दोस्तो अछो कलर तमामु ज़बरदस्त लॻी रहियो आहे, त पोइ छो न असां बि मथे शेर जो बि अछो कलर ॾियूं, ऐं इन जो पोयूं कलर आहे उहो चेंज था कयूं। दोस्तों सो कहिड़ो ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। ईअं ई तव्हां पंहिंजा शेर ख़ूबसूरत बणाए सघो था, किथे बि तव्हां बीहारे सघो था। मुफ़लिस बुगियो जेको मूं लिखियो आहे, इन जे पोयां बि तव्हां कुझु लिखी सघो था, पर फ़िलहालु ज़रूरत न आहे, हिते चिटो नज़र अची रहियो आहे। ऐं ॿिया बि काफ़ी कुझु इन में ऑप्शन्स आहिनि, तव्हां कुझु बि इन में यूज़ करे सघो था। ॿियूं काफ़ी शयूं इन में आहिनि जेके मां इन नंढड़े हिकिड़े वीडियो में नथो ॿुधाए सघां, छो त कंदासीं त वीडियो काफ़ी वॾो थी वेंदो। ऐं दोस्तों इन में गज़ल वग़ैरह तव्हां लिखी सघो था, केतिरी वॾी टाइपिंग करे सघो था। जिथे वञी स्टिकर में तव्हां वेंदव, तव्हां पंहिंजी पसंदि जा जेके बि स्टिकर ही मौजूदु आहिनि, मां मिसाल तौरु दुआ जो आहे, को दुआ या शेर लिखिणो आहे त दुआ ॾेई पोइ उते दुआ या शेर लिखो। वरी वञो तव्हां चेंज कयो हिनखे, जीअं चेंज थी रहियो आहे हेठि मथे, रोटेट चेंज कयो त बि रोटेट चेंज थी सघे थो। जीअं हिनखे ॾेढो सेढो कजे, या हिनखे परते कजे, या सफ़ा मथे कजे, या पूरो रखिजे, उहो तव्हां ते डिपेंड थो करे, तव्हां जीअं सुठो लॻे। हीअ ड्रीम यानी कि तव्हांजो पोयों जेको आहे पोई शेर नज़र अचे ऐं दुआ बि हुजे हल्का, तव्हां किथे बि रखी सघोसि था। दोस्तों हीअ डिलीट थो कयां छो त ज़रूरत हिन जी न आहे। दोस्तों उमेदु थो कयां त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बेहदि पसंदि आयो हूंदो।
वधीक वीडियोस ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं मुंहिंजो हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।